नाज़िम कंदकोट जे स्पोर्ट्स स्टेडियम में 3 रोज़ा इल्मी अदबी सकाफ़ती ऐं गुलनि जी नुमाइश वारो मेलो लगायो वियो आहे। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे ग़ुलाम रसूल मीरानी। जी बिल्कुल, बहार जी मौसम ईंदे ही मुख़्तलिफ़ नुमाइशी मेलनि जो जेको इनेकाद आहे उहो कयो वेंदो आहे। हिन वक़्तु मां मौजूदु आहियां कंदकोट जे मिनी स्पोर्ट स्टेडियम में, जिते कश्मीर कंदकोट ज़िले इंतज़ामिया जे तरफ़ां हिकु इल्मी अदबी सकाफ़ती ऐं उन सां गॾोगॾु गुलनि जी नुमाइश वारो जेको मेलो आहे उहो 3 ॾींहंनि वारो लॻायो वियो आहे, जेको अॼु पहिरियों ॾींहुं आहे। हिन पहिरें ॾींहं ते जेको आहे डिप्टी कमिश्नर मुनव्वर अली मिठियानी हिन नुमाइशी मेले जो जेको आहे उहो इफ़्तिताह कयो आहे। जॾहिं हिन मेले में जेको आहे हिकु आर्ट्स काउंसिल जे तरफ़ां हिकु तक़रीब जेकी आहे उहा मुनक़िद कई वई आहे, जंहिं तक़रीब में मुख़्तलिफ़ मक़ामी जेके सकाफ़ती जेके फ़नकार आहिनि उहे सकाफ़ती गीतनि ते जेको आहे उहे रक़्स कनि पिया, उहे फ़न जो मुज़ाहिरो कनि पिया। उन सां गॾोगॾु हिन तक़रीब में मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि सां गॾु मुख़्तलिफ़ महकमनि जे मुख़्तलिफ़ सरकारी खातनि जे ऑफिसरनि ऐं उन सां गॾोगॾु SSP कश्मीर कंदकोट अमजद अहमद शेख ऐं रेंजर्स जे विंग कमांडर जेको आहे उन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ जेके ऑफिसर आहिनि उन्हनि जेको आहे हिन भरपूर शिरकत कई आहे ऐं शहरनि बि वॾे अंग में शिरकत कई आहे। जॾहिं त हिन नुमाइशी मेले में जेको आहे मुख़्तलिफ़ सरकारी खातनि ऐं सियासी समाजी तंज़ीमनि जे तरफ़ां मुख़्तलिफ़ सकाफ़ती ऐं किताबनि जा जेके स्टॉल आहिनि उहे पिणु लॻाया विया आहिनि, जिते उन्हनि स्टॉलनि ते जेको आहे शहरी जेके आहिनि उहे उते पहुची करे जेको आहे ख़ूब लुत्फ़ अंदोज़ थी रहिया आहिनि ऐं मालूमात सकाफ़ती मालूमात इल्मी अदबी मालूमात बि जेको आहे उते फ़राहम करे रहिया आहिनि। ऐं हिन वक़्तु तव्हां ॾिसो पिया त हिन नुमाइश में जेको आहे त रंग बिरंगी गुलनि जो जेको आहे त उहे बि स्टॉल लॻाया विया आहिनि, जिते मुख़्तलिफ़ रंगनि जा जेके गुल आहिनि उहे हिते मौजूदु आहिनि। हीउ मेलो जेको आहे 3 ॾींहंनि ताईं जारी रहंदो। हिन मेले में हिकु ॾींहुं जेको आहे त औरतुनि जे लाइ मुख़्तस कयो वियो आहे, जॾहिं त हिन नुमाइशी 3 ॾींहंनि वारे मेले में जेके सकाफ़ती रांदियूं आहिनि, जंहिंमें कोॾी कोॾी मल ऐं घोड़नि जी डोड़ उहा बि हिन में शामिलु आहे, जेके मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेको आहे उहा कराई वेंदी। ऐं आख़िरी ॾींहं ते जेको आहे त महफ़िल मौसीक़ी जो जेको आहे उहो प्रोग्राम पिणु कयो वियो आहे। ॻाल्हि कई वञे सिक्योरिटी जी, त सिक्योरिटी जा इंतज़ामात बि पुलिस ऐं रेंजर्स जे तरफ़ां सख़्तु कया विया आहिनि, जेके 3 ॾींहंनि ताईं जारी रहंदा। जी।